अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर इनसाइक्लोपीडिया चाला खुशावत बि सही आहे। हाणे क्लस्टर स्कूल जो पाण टियों प्रॉब्लम कंदासीं जेको IBA टेस्ट वरितो हुयो क्लस्टर स्कूल जो EST जो EST PST जो। हिन खां पहिरियों वारा ॿ प्रॉब्लम अपलोड थियल आहिनि, बाक़ी बि ॿिया जल्दी अपलोड कंदासीं। ऐं हिक में फिज़िक्स केमिस्ट्री बायो इन सॼनि जा पास पेपर अपलोड थियल आहिनि। उन्हनि जी प्लेलिस्ट मथे कार्ड में शो थियल हूंदी, वीडियो जे आख़िर में बि हूंदी ऐं डिस्क्रिप्शन में ऐं कमेंट में मिलियल हूंदी, हू तव्हां उतां बि ॾिसी सघो था। हाँ टियों प्रॉब्लम कयूं था बिस्मिल्लाह करे। इनमें छा तो चए थी टोटल मैन एंड वुमेन आर 5600 इन अ ग्राउंड। एक ग्राउंड में 5600 मर्द ऐं मायूं आहिनि। ठीक है। कैलकुलेट नंबर ऑफ मैन, पाण मालूम छा करिणो आहे, माण्हू घणा आहिनि, मर्द घणा आहिनि। इफ दे आर 42% इन ग्राफ, ही ग्राफ शो थियल ग्राउंड वांगुरु ई आहे। ठीक आहे। हिन में 42% जेकॾहिं मर्द आहिनि, मैन आहिनि, त हू मैन अंगनि में गणम में घणा हूंदा हू पाण मालूम करिणो। सफ़ा 16 परसेंटेज जे बारे में अहिड़ियूं पहिरियों बि असांखे खोड़ वीडियो जेके डिस्क्रिप्शन में मिलियल आहिनि ऐं वीडियो जे आख़िर में मिलियल आहिनि, हू बि तव्हां ॾिसी सघो था, जीअं वधीक प्रैक्टिस ऐं वधीक सम्झ अची सघे। हीअ पाण कयूं था, कुझु न आहे करिणो, ख़ाली छा करिणो आहे। 5600 आहे, हीअ 5600, हिन खे ज़र्ब करिणो आहे 42% सां। सही आहे। हाणे जे परसेंटेज जो मतिलबु हूंदो आहे त 100 सां वंड करणु, हिन करे ही परसेंटेज जी साइन ख़तमु ऐं हेॾां ही ॿ ॿुड़ियूं ख़तमु। ठीकु आहे। हाणे पाण 56 खे ज़रब करिणो आहे 42 सां। ठीकु आहे। त पंहिंजो जवाबु छा ईंदो, यानी 56 खे 42 सां ज़रब कंदासीं त पंहिंजो जवाबु ईंदो 2352। 2352 मतिलबु इनमें मर्द आहिनि। हाणे जेकॾहिं हू ही ॿुधाए छॾे ऐं पुछे मायूं घणियूं आहिनि, त ही पाण पहिरियों मालूम कंदासीं, हुन खां पोइ ही मैन आहिनि। असल में पंहिंजो जवाबु ही आहे। ऐं जेकॾहिं हिन क्वेश्चन खे पाण वधायूं ऐं हू ही बि पुछे त मायूं घणियूं, त पोइ पाण 5600 मां कट कंदासीं 2352, त वुमेन घणियूं बचियूं, वुमेन पाण वटि बचियूं 3248 वुमेन बचियूं। ही वुमेन थी। सफ़ा 16। कोई भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु लाइक भी कयो ऐं कमेंट भी कयो। खुदा हाफ़िज़।